साजन जी सार जड़ा पार कढी अखियुनि जा पांदा आला कंदे अंदर जा एहसास हो माणे थो। सैयद आबिद शाह बुखारी ॻोठ गेलपुर निज़ामाणी खां। कॾहिं कॾहिं चवण लाइ लफ़्ज़ नाहिनि मिलंदा, पर रूह बेज़ारी जी हालत में हूंदो आहे। कॾहिं अकेलाई दिलि खे वणंदी आहे, अखियूं बेहसी जा ॻोढ़ा वाइण शुरू कंदियूं आहिनि, त कॾहिं कॾहिं ज़िंदगी बेमतलब बेमाना लॻंदी आहे। कॾहिं आबाद शहर बि हिकु वीरान कब्रिस्तान जीअं लॻंदा आहिनि। मुंहिंजा ख़्वाब मुंहिंजे अखियुनि में ईअं मरी रहिया आहिनि। मुंहिंजी अधोउमिरि जूं जवान हसरतूं ऐं नंढड़ियूं मासूम ख़्वाहिशूं यतीम ॿार जीअं रुली तड़पी ऐं लुची रहियूं आहिनि। हा, मुंहिंजी अधोउमिरि जूं जवान हसरतूं ऐं नंढड़ियूं मासूम ख़्वाहिशूं यतीम ॿार जीअं रुली तड़पी ऐं लुची रहियूं आहिनि।